सैयदना उस्मान बिन अबिल आस रज़ियल्लाहु तआला अन्हु साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम की खिदमत में आयो त या रसूलल्लाह इन शैतान क़ाल हाल बैनी व बैन सलाती व क़िराअती यल्बिसुहा अलैया। या रसूलल्लाह जॾहिं मां निमाज़ पढ़ां थो त निमाज़ दौरान शैतान मुंहिंजी निमाज़ में मुंहिंजी किरत में अचे मूंखे विसविसा विझे थो, मुंहिंजी निमाज़ खे ख़राब करे थो ऐं निमाज़ में उल्टा सिधा ख़्याल अचनि था ऐं मां निमाज़ में ॻाल्हि विसारे वियां थो, किरात विसारे वियां थो, हुनजा अरकान विसरी वञनि था। या रसूलल्लाह हुनजो इलाज ॿुधायो। साईं फरमायो ज़ाक शैतान युक़ालु लहू खिंज़ब। साईं फरमायो इहो शैतान आहे जेको निमाज़ में अची विसविसा विझंदो आहे, इन जो नालो आहे खिंज़ब। छा नालो अथसि? खिंज़ब। खिंज़ब शैतान आहे। फइज़ा अहसस्त फतअव्वज़ बिल्लाहि मिन्हु। जेकॾहिं तव्हांखे इहो अचे निमाज़ में विसविसा विझे पोइ अल्लाह खां पनाह घुरंदा कयो। निमाज़ दौरान ई ख़्यालु कयो त मुंहिंजा मौला मूंखे विसविसनि खां हिन शैतान खिंज़ब पलीत खां पनाह में रखिजांइ। पोइ जॾहिं निमाज़ पूरी कयो, निमाज़ पढ़ी दंग कयो, अवल सॼे पासे सलाम फेरींदा आहियो, पोइ वरी खॿे पासे सलाम फेरियो त साईं फरमायो वक़फुल अला यसारिक सलासा। 3 दफ़ा थुतकारी न कयो, थू 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 ईअं कयो। इंशाअल्लाह कुझु ॾियारा इहो अमल कंदो, निमाज़ में अल्लाह तव्हांजा विसविसा ख़तम करे छॾींदो। विसविसो पवे थो निमाज़ में, शैतान ग़ालिब अची थो वञे, ख़ुसूसन तहज्जुद निमाज़ में। ओॾी महिल रकातूं विसारींदो आहे त मूं रकातूं 2 पढ़ियूं आहिनि, हिकिड़ी पढ़ी आहे, ईअं माण्हू हिकिड़ी रकात पढ़ी अक्सर तौर ते सलाम फेरे छॾींदा आहिनि राति जी निमाज़ में। छो त राति जी निमाज़ इंसान जे सुधारे जे लाइ वॾी शइ आहे, हुनजो इलाज मदीने वारे साईं इहो फरमायो। निमाज़ पूरी थिए पोइ ऐं जॾहिं निमाज़ ख़तमु कयो, साईं जन फरमाइनि था त फौरन बाद में निमाज़ फर्ज़ पढ़ी पोइ तव्हां आयतल कुर्सी पढ़ंदा कयो। निमाज़ खां बाद में आयतल कुर्सी पढ़ो। मन कर आयतल कुर्सी दुबिर कुल्ल सलातिन लम यमनउ मिन दुखूलिल जन्नत इल्ला अन यमूत। साईं फरमाइनि था जेको माण्हू आयतल कुर्सी पढ़े हर निमाज़ खां बाद में, हर निमाज़ जी पुॼाणी ते आयतल कुर्सी पढ़े, उन जे ऐं जन्नत में दाख़िले जे विच में सिर्फ़ मौत जो फ़र्क़ु आहे। हेॾा मरंदो न अल्लाह हुनखे जन्नत में दाख़िल करे। वरी जो सुभान अल्लाह। इन खां सवलो जन्नत में वञण जो ॿियो को रस्तो नुस्ख़ो मूं ॾिठो ई कोन्हे। हर निमाज़ खां पोइ आयतल कुर्सी पढ़ो। आयतल कुर्सी पढ़ण में 30 सेकंड नथा लॻनि। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। 83 पारे जी मुंहिंजे ख़्याल में 3 नंबर आयत आहे, इहा यादि करे छॾियो। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन करा आयतल कुर्सी फी दुबुरि सलातिल मक्तूबते। जेको माण्हू आयतल कुर्सी पढ़े हर फर्ज़ी निमाज़ खां बाद में, हे ॻाल्हि रुॻी फर्ज़ जी आहे, नफ़िलनि जी न आहे, सिर्फ़ फर्ज़ निमाज़ खां बाद में, कान फी ज़िम्मतिल्लाह इला सलातिल उखरा। जेसीं ॿी निमाज़ ते न अचे तेसीं इहो बानो अल्लाह जे ज़िम्मे करम में अची वेंदो आहे। चोर खां, फासिद खां, ज़ालिमनि जे ज़ुल्म खां, साईं मुंहिंजा कंहिं जबर खां, कंहिं हादसे खां अल्लाह हुनखे पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रखंदो जेसीं बि निमाज़ ते न अचे। फजर निमाज़ पढ़ी उन खां बाद में आयतल कुर्सी पढ़ी, हाणे जेसीं ज़ोहर निमाज़ ते मस्जिद में अचे तेसीं हिन वक़्त में 4, 5, 6 कलाक उहो बानो अल्लाह जी हिफ़ाज़त में अची वेंदो। वरी ज़ोहर निमाज़ ते पढ़े त वरी 3 निमाज़ ताईं अल्लाह जे हिफ़्ज़ जे ज़िम्मे में अची वेंदो। सुभान अल्लाह। ऐं साईं फरमायो मुअक्किबातुन ला यखीबु क़ाइलुहुन औ फ़ाइलुहुन दुबर कुल्ल सलातिन मक्तूबतिन। मदीने वारो साईं तो फरमाए त कुछ शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हर निमाज़ खां बाद में पढ़ियूं वञनि त अल्लाह ताला उन पढ़ण वारे खे, उन्हनि ते अमल करण वारे खे कॾहिं बि मायूस न कंदो। कंहिं माण्हू जॾहिं बि अल्लाह में का उम्मीद रखंदो न, अल्लाह हुनजी उम्मीद पुॼाए छॾींदो। चओ सुभान अल्लाह। असां चवंदा असांजी दुआऊं क़बूल थियनि, असांजा अर्ज़ क़बूल थियनि, असां जेका उम्मीद अल्लाह में रखूं, अल्लाह खे जेको अर्ज़ कयूं क़बूल थिए। सभई चओ था, सभिनी जी दिली तमन्ना आहे। साईं फरमायो तव्हां जेके दुआऊं घुरो था, जेके अर्ज़ कयो था, से तव्हांखे कॾहिं बि अल्लाह वटां मायूस न कंदा।
किया जने हर नमाज का बाद में हे अमल कयो सलासन व सलासून तस्बीहतन व सलासन व सलासून तहमीदतन व अरबा व सलासून तकबीरतन 33 दफा सुभान अल्लाह चो 33 दफा अल्हम्दुलिल्लाह चो 34 दफा अल्लाह अकबर चौंदा कयो हर नमाज का बाद में। यो एडो वडो खजानो एडो वडो खजानो आ जो माण्हू इहो पढ़े अल्लाह ताला उन जा हर ही दर्द दूर फरमाए छॾी थो। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए त कुछ फुकरा मुहाजिरीन जेके हिजरत करे मदीने का मक्के का मदीने शरीफ आया गरीब मिस्कीन होया उन्हनि वटि एतिरो माल मता कोन हुयो पोइ साईं करीमन वटि आया अची अर्ज़ कयनि या रसूल अल्लाह ज़हब अहलु दुसूर बिदरजातिल ओला व नईमिल मुकीम या रसूल अल्लाह अमीर माण्हू असां खां गोए खणी विया अमीर माण्हू जेके आहिनि पैसे वारा ॾोकड़ वारा से दर्जन में वधी विया नेमतूं वॾियूं माणे विया साईं वमा ज़ाक कीअं भला कीअं तव्हां खां दर्जन में चढ़ी विया काल युसल्लून कमा नुसल्ली व यसूमून कमा नसूम या रसूल अल्लाह जीअं असां निमाज़ पढ़ूं था तीअं हो बि निमाज़ पढ़नि था जीअं असां रोज़ा रखूं था तीअं हो बि रोज़ा रखनि था वयतसद्दक़ून वला नतसद्दक़ू पर उहे सदका ॾियनि था ख़ैरातूं कनि था असां वटि पाण वटि कोन्हे उहो ख़ैरात किथां कंदासीं असां पाण ख़ाली हथ वेठा आहियूं ऐं वयुतिकून वला नूतिको ऐं उहे ग़ुलामनि खे आज़ाद कनि था ख़र्च करे गरीबनि मिस्कीननि ते ख़र्च कनि था ग़ुलामनि खे आज़ाद कराइनि था असां वटि पंहिंजे सिर जा लाला लॻा पिया आहिनि असां कंहिं ग़ुलाम खे कीअं आज़ाद कराईंदासीं साईं जन फरमायो अफला उअल्लिमुकुम शैअन तुदरिकून बिही मन सबक़कुम व तस्बिकून बिही मन बादकुम साईं जन फरमायो तव्हांखे अहिड़ो अमल ॿुधायां जेको तव्हां खां अॻराई करे वञण खां तव्हां खां खे अञा अॻु भरो करे छॾे अहिड़ो अमल ॿुधायां जेको तव्हां जे पुठियां पइजी वेंदो त अमलनि में अल्लाह तव्हांखे अञा वधाए अॻियां करे छॾींदो जीअं हुननि ख़ैरातूं कयूं आहिनि सदका ॾिना आहिनि ऐं साईं मुंहिंजा वॾा वॾा अमल कया आहिनि माल ख़र्च करण जे ज़रिए उन्हनि खां अल्लाह तव्हांखे अॻिरो करे छॾींदो चइनि हा या रसूल अल्लाह ॿुधायो ऐं साईं फरमायो वला यकून अहदुन अफ़ज़ल मिनकुम इल्ला मन सना मिस्ल मा सनातुम तव्हांखे अहिड़ो अमल ॿुधायां जो जेको माण्हू इहो अमल कंदो अल्लाह बाननि में उनखे वॾो ज़ोर अफ़ज़ल अबानो बणाए छॾींदो वॾा दर्जा ॾेई छॾींदो इल्ला उनजे जेको इहो ॿियो अमल माण्हू करे उन्हनि ॿिन्ही खे अल्लाह बराबरि करे छॾींदो कालू भला या रसूल अल्लाह हा या रसूल अल्लाह अहिड़ो त अमल ॿुधायो न त अमीर सां गोए खणी विया हलिया महिरबानी कयो त साहब अकराम साईं ने फरमायो तो सब्बिहून व तहमदून व तुकब्बिरून दुबुर कुल्ल सलातिन सलासन व सलासीन मर्रतन हर नमाज का बाद में 33 दफा सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह अकबर चवंदा कयो अल्लाह ताला तव्हां के सदकन खैरातुन ॿियनि अमलनि खां वधीक अजर ऐं सवाब अदा करे सुभान अल्लाह पोइ छा थियो जो हजरत सईदना अबू सालिह रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए त फरज फुकराउल मुहाजिरीन इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुछ ॾींहं गुज़रिया त उहे सागूणा मुहाजिर साहबी जेके गरीब मिस्कीन हुया साईं जी ख़िदमत में आया या रसूल अल्लाह समिया इखवानुना अहलुल अमवाल जेके अमीर साहबी हुया न उन्हनि असां खां इहा तव्हांजी हदीस ॿुधी इहो जेको तव्हां तस्बीहात फरमायूं तकबीरात तस्बीहात तमजीदात तव्हां फरमायूं इहे पढ़ो पोइ अमीर साहबी उन्हनि ॿुधो या रसूल हाणे उहे बि न ते अमल कनि था उहे बि न ते अमल था कनि हाणे असां केॾे वञूं हो त वरी बि असां खां गोए खणी विया त साईं फरमायो ज़ालिक फ़ज़लुल्लाहि युतीहि मन यशा इहो त अल्लाह जो फज़ल आहे जंहिंखे वणे उनखे अता फरमाए हाणे जे उहे बि अमल कनि था अमीर हुअण जे बावजूद बि अमल कनि था अल्लाह उन्हनि खे अञा वधीक अजुर थो ॾे त अजर में कंहिंसां रीस आहे ई कोन्हे का हो अमल कंदा रहंदा अल्लाह उन्हनि खे अजुर अता फरमाईंदो सम्झो था ऐं मदीने वारे साईं फरमायो मन सब्बह फी दुबुर कुल्ल सलातिन सलासन व सलासीन जेको 33 दफा हर नमाज का बाद में सुभान अल्लाह चवे 33 दफा अल्हम्दुलिल्लाह चवे 33 दफा अल्लाह अकबर चवे पोइ इहे थींदा 99 मरतबा 99 जो ज़िक्र थींदो सुम तकाल तमाम अलमियत पोइ इन जो 100 जो तइदाद ईअं पूरो कयो जो चओ ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्द व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर
टेटीह दफ़ा सुभान अल्लाह, टेटीह दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, टेटीह दफ़ा अल्लाहु अकबर। इहो चई पोइ इहो कलमो पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्कु व लहुल हम्दु युही व युमीत व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। इहो पढ़ो, गुफ़िरत लहु ख़तायाहु, अल्लाह तव्हांजा हर ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। इन कानत मिस्ल ज़बदिल बहरे, मुंहिंजो हबीब तो फरमाए त तव्हांजा गुनाह भली समुंड जी झग जेतिरा हुजनि, अल्लाह उहे बि न कलमात पढ़ण जे सदके बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। वरी जो सुभान अल्लाह। नबी जी न्याणी, जन्नत जी मालिकियाणी, सय्यदा तय्यबा ताहिरा खातून जन्नत फातिमतु ज़हरा, महबूब मुस्तफ़ा करीम जी लख़्ते जिगर, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी, एडी शान वारी जो ईंदी हुई न त महबूब सुना उन जे इस्तिक़बाल में उथी बीहंदा हुआ। फरमाईंदा फातिमा तुंहिंजे जिस्म मां मूंखे जन्नत जी सुरहान ईंदी आहे। अली जी घरवारी, हसन हुसैन जी अम्मा, नबी जी न्याणी, जन्नत जी मालिकियाणी, जन्नत जी वारिसियाणी, मदीने वारे साईं जी न्याणी। उहा जॾहिं हिकिड़ी जंग लॻी, पोइ फुतूहात थियूं ऐं उन मां माले गनीमत आयो, बीबी साइण जंड हलाईंदी, घर जो कमु पाण कंदी हुई, मानी पाण पचाईंदी, जंड पाण हलाईंदी, पाणी पाण भरींदी हुई, घर जे सफ़ाई पाण कंदी हुई, बिस्तर पाण विछाईंदी हुई, जेके कमकार हुया साइण पंहिंजे हथनि सां कंदी हुई। पोइ कमु करे करे साइण जी फरमाए मुंहिंजे हथनि में लिफूं पइजी वियूं। नबी जी न्याणी पाक दामन, हथनि ते लिफूं पइजी वियूं, हथनि ते दाग थी विया, हथनि ते ज़ख़्म पहुची विया। पोइ हैदर करार मौला अली करमल्लाहु वजहुल करीम साइण खे अर्ज़ कयईं त जी साइण तूं नबी सोणे वटि वञ, हींअर ग़ुलाम मिलिया आहिनि ऐं बानियूं मिलियूं आहिनि, साईं जन खे वञी अर्ज़ कंदीअ न आका करीम का बानी तोखे ॾींदा ऐं उहा घर में ख़िदमत चाकरी करण में तुंहिंजी मदद कंदी, वञ ऐं साईं करीमन खां को ग़ुलाम या का बानी ख़रीद वठी अच। बीबी साइण इन नीयत सां महबूब जे घर वई त ॾिठई साईं जन मौजूद न हुया, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में मौजूद न हुया। बीबी साइण वरी वापसि मोटी आई। थोड़ी देर थी हैदर करार फरमायो त फातिमा नबी साईं खां वठी आई बानी, चई तुंहिंजे बाबा साईं मौजूद कोन हुया, चई हाणे महबूब आया थी वरी वञ। हज़रत हैदर करार खे साइण जी तकलीफ़ बर्दाश्त न पई थिए, उहो ॾुख जेको पंहिंजो हथ जी महिनत करे पई उहो बर्दाश्त न पियो थिए। पोइ सईदना हैदर करार वरी चयो त वरी वञ। पोइ बीवी साइण वई महबूबन करीमन वटि, वञी हथ ॾेखारी, बाबा साईं मुंहिंजा हथ ॾिसो, अबा साईं मां तुंहिंजी न्याणी आहियां, तुंहिंजी लख़्ते जिगर आहियां, मुंहिंजे इस्तिक़बाल में तव्हां उथी बीहंदा आहियो, तुंहिंजी न्याणी घर जो कमु करे थी, घर जा मामलात आहिनि उन में थकिजी थी पवां, या रसूल अल्लाह हींअर ॿुधो आहे त ग़ुलाम बाना ऐं बानियूं कैदी बणिजी आया आहिनि, हिकिड़ी बानी मूंखे ॾियो त मुंहिंजे घर में ख़िदमत करे। साईं जन फरमायो फातिमा ओ फातिमा जेसी सुफ़ा जे चबूतरे ते मुंहिंजा मिस्कीन गरीब सहाबी बुख ते वेठा आहिनि, तेसी फातिमा मां तोखे ज़र्रे बराबर हिसो कोन ॾींदुसि। मुंहिंजा ग़ुलाम बुख ते हुजनि ऐं मुंहिंजी न्याणी खे मां वरी ग़ुलाम ॾियां त हुनजी ख़िदमत कर, वञी पंहिंजे हथ सां ख़िदमत कर। पोइ बीबी साइण मायूस थी वापसि मोटण लॻी। बाबा साईं जो जवाब ॾिनो, नबी सोणे जवाब जो ॾिनो त बीबी साइण वापसि मोटी। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त बीबी साइण मायूस थींदी वेंदे, अबो हुयो महबूब, बब्बो हुयो बच्चो महबूब हुयो, इन खां वधीक ॿियो प्यारो मदीने वारे साईं खे केरु हुयो ई कोन। साईं फरमायो फातिमा तरस, फातिमा हेॾे हलिया। साइण आई, साईं फरमायो त फातिमा छा तोखे ग़ुलाम खां वधीक ॿी दौलत अता कयां? इन ग़ुलाम खां ऐं ॿी जेका बि दुनिया जी दौलत आहे, सोन चांदी ज़र ज़ेवर माल मिल्कियत, उन्हनि सभिनी खां वधीक तोखे दौलत अता कयां? हा या रसूल अल्लाह जो। साईं फरमायो शायदि को माले गनीमत मां को हीरा जवाहर हूंदा उहे ॾींदा। साईं खे साईं फरमायो अहिड़ी दौलत तो ॾियां जेकॾहिं उहो तूं अपनाई उन ते अमल करी, अल्लाह ताला कॾहिं बि तोखे ॾुखियो ॾींहुं कोन ॾेखारींदो। बीवी साइण चयो या रसूल अल्लाह ॿुधायो। साईं फरमायो त हर निमाज़ खां बाद में ऐं सुम्हण खां अॻु में 33 दफ़ा सुभान अल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह ऐं 34 दफ़ा अल्लाहु अकबर पढ़ंदी कर। इहो वञी पढ़, अल्लाह मोहताजूं ख़तम कंदो, ॾुख ख़तम कंदो, अल्लाह मददगार पैदा कंदो, अल्लाह इज़तुनि में इज़ाफ़ो कंदो, अल्लाह दुनिया आख़िरत जूं नेमतूं तव्हांखे अता करे छॾींदो। या रसूल अल्लाह को बानो न खपे, बानी न खपे, इहा जेका दौलत ॾिनी अथई तुंहिंजी न्याणी फातिमा जे लाइ इहा दौलत काफ़ी आहे।
बीवी साण वापस मोटी वापस आई घर पहुती तो हैदर करार इंतजार में हुआ साईं फरमाइन त फातिमा बाबा साईं का बानी का नौकरियाणी अता फरमाई साईं फरमायो त बानी त महबूबन कोन ॾिनी पर दुनिया आखिरत जी दौलत अता करे छॾी अथनि कहिड़ी हज़रत हैदर करार के पोइ तस्बीहात ॿुधाई हाँ इन्हनि तस्बीहात खे जेके निमाज़ खां बाद में पढ़ंदा आहियूं इनखे तस्बीहात फातिमी सॾींदा आहिनि या तस्बीहात फातिमिया या तस्बीहात फातिमी इन्हनि खे सॾींदा आहिनि ये एॾा पावरफुल अल्फाज आहिनि इहो ज़िक्र ये तस्बीहात एॾा ताक़तवर आहिनि जंहिंजो मिसाल ॾियणु मुश्किल आहे तव्हां इहो पढ़ो हर रोज़ हर 5 वक़्त निमाज़ उन खां बाद में इहो पढ़ो ऐं सुम्हण खां अॻु में बिस्तरे ते जिन महिल वञो था निंड करण खां अॻु में इहे तस्बीहात पढ़ो 33 दफ़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह 34 दफ़ा अल्लाहु अकबर हैदर करार फरमाए थो ओ उहा रात जंहिं रात जंग लगी हुई सिफेन वारी उन रात में हिकड़ी रात मूंखां ये तस्बीहात पढ़ण में विसरी वई हुई न त पूरी जिंदगी मूं हैदर करार इन्हनि तस्बीहात जो विर्द कॾहिं कोन छॾियो पर अली जो पढ़े थो त उन में को त राज हूंदो न हैदर करार जेके पंहिंजे विर्द में अल्फाज शामिल कया उन्हनि में का त पावर हूंदो को त ताक़त हूंदी कुझु त कुवत हूंदी मिठा इहे कलिमात पढ़ो अल्लाह गुनाह बख़्शींदो रिज़्क़ में बरकत ॾींदो दुश्मननि खां महफूज़ रखंदो अल्लाह तव्हां जे लाइ अहिड़ा मददगार पैदा कंदो जो तव्हां खटोले ते वेठा हूंदो उहे तव्हांजी ख़िदमत कंदा रहंदा ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मन काल दुबुर सलाती सुभानअल्लाहिल अज़ीम बिहम्दिही ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह हर निमाज खां बाद में जेको माण्हू इहो कलमो पढ़े सुभानअल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह ये कलमा पढ़े काम मगफूरन लहू जियां जो पंहिंजी जाइ तां उथंदो अल्लाह उन जा हड़े गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदा सुभान अल्लाह ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन दआ बिहाउला दावात फी दुबुर कुल सलातिन मक्तूबतिन जेको माण्हू हर निमाज खां बाद में हीअ दुआ पढ़े हल्लत लहू शफाअती मिन्नी यौमल क़ियामह क़यामत जे ॾियारे उन जे लाइ मूं मोहम्मद करीम जी शिफ़ाअत वाजिब थी वेंदी पर तेसीं जन्नत में न वेंदुसि जेसीं इन दुआ पढ़ण वारे खे पाण सां ॻाल्हाए न वञे कहिड़ी दुआ हीअ दुआ अल्लाहुम्मा आति मुहम्मदनिल वसीला वजअल फिल मुस्तफ़ैन महब्बतहू व फिल आलैन दरजतहू व फिल मुक़र्रबैन दारहू अल्लाहुम्मा आति मुहम्मदनिल वसीला वजअल फिल मुस्तफ़ैन महब्बतहू व फिल आलैन दरजतहू व फिल मुक़र्रबैन दारहू इहा दुआ पढ़ो हर निमाज़ खां बाद में मदीने वारे साईं जी शिफ़ाअत वाजिब थी कुझु औराद आहिनि कुझु ज़िक्र हुया जेके तव्हांखे मूं ॿुधाया जेके हर निमाज़ खां बाद में पढ़िया वेंदा आहिनि अल्लाह ताला शाल असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए हे जेको असर निमाज़ तव्हांजी ख़िदमत में मूं अर्ज़ु कयो त एतिकाफ़ में कहिड़ा विर्द वज़ीफ़ा पढ़जनि उन जे लाइ हिन में जेको बयानु थियो उन मां कुझु ॻाल्हियूं आहिनि कुझु आदाब आहिनि जेके एतिकाफ़ जा आहिनि उहे बयानु कया आहिनि हे आहे हिन जे सुफ़े नंबर 14 ते एतिकाफ़ में पंहिंजो वक़्तु कीअं तक़सीम कजे तव्हांखे जीअं सहूलत लॻे तव्हां पंहिंजे हिसाब सां वक़्तु गुज़ारियो जेकॾहिं तव्हांखे ख़बर नथी पवे त कीअं वक़्तु गुज़ारिजे ऐं कहिड़ा वर्त कहिड़े टाइम ते कहिड़ो वज़ीफ़ो कजे कहिड़े टाइम ते कीअं विर्द कजनि उन जो सॼो फजर निमाज़ खां वठी सहरी ताईं मुकम्मल मूं तव्हांजे लाइ इन में बयानु लिखियो आहे त फजर खां पोइ छा कजे ज़ोहर खां पोइ असर खां पोइ इशा खां पोइ केॾी महिल निंड कजे केॾी महिल सुम्हिजे केॾी महिल उथिजे केतिरी निंड कजे केतिरा विर्द वज़ीफ़ा पढ़जनि उहो सॼो मूं लिखियो आहे उन खां बाद में हिन फ़क़ीर तव्हांजे लाइ हिन में सुफ़ो नंबर 19 ते मोतकिफ़नि जे लाइ औराद ऐं वज़ाइफ़ कहिड़ा वज़ीफ़ा पढ़जनि केतिरो ज़िक्र कजे कहिड़ी शइ पंहिंजे विर्द में रखिजे हिननि 10 ॾींहंनि में उहो सुफ़ो नंबर 19 ते लिखियो आहे ऐं आख़िर में पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो करणु त पंहिंजे नफ़्स जो कीअं मुहासिबो कजे पंहिंजो इस्लाह कीअं कजे जो असां 10 ॾियारा हिते रहूं था हितां निकिरूं त असांजी ज़िंदगी में तब्दीली रोनुमा थिए उहा कीअं थींदी उन जो तरीक़ेकार बि लिखियो आहे तव्हां सभिनी ताईं खणी थो अचे ॼण मोबाइल हुन में तस्वीर कढी वठिजो जेको फोटो कॉपी कराइणु चाहे सो हिनखे फोटो कॉपी कराए वठिजो अल्लाह ताला शाल असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए